काज़ी अहमद खां ख़बर शामिल कंदासीं। रब नवाज़ उमरानी जी रिपोर्ट मुताबिक़ काज़ी अहमद पाकिस्तान एक्स सर्विसमैन तालका काज़ी अहमद जे उहिदेदारनि जो इजलास थी गुज़रियो, जंहिंजी सदारत सदर जाम मोहम्मद अनवर उनड़ कई। इजलास में तालका काज़ी अहमद जी तंज़ीम साज़ीअ जे बारे में गौर वीचार कयो वियो, जंहिंमें सभिनी उहिदेदारनि इजलास में पंहिंजनि इलाइक़नि जे इजलास में रिपोर्ट पेश कई। जंहिं बैदि सभिनी उहिदेदारनि इत्मिनान जो इज़हार कंदे चयो त असां पंहिंजी एक्स सर्विसमैन सोसाइटी जे सदर जाम मोहम्मद अनवर उनड़ जी क़यादत में रिटायर फ़ौजियुनि ताईं पैगाम पहुचाईंदासीं। इजलास में एसएम ज़ुल्फ़कार अली सहतो, जनरल सेक्रेटरी बचल सियाल, ज्वाइंट सेक्रेटरी बशीर अहमद मल्ला, नायब सदर गुलाम रसूल खोसो, खजानची मोहम्मद हनीफ मान्यूठो, प्रेस सेक्रेटरी गुलाम हैदर उनड़ गॾु हुआ।